17वीं ग्रेड जी पोस्ट लाइ अप्लाई कियो हुयो जंहिंमें तव्हां रिटन टेस्ट पास कई आहे। कॉन्ग्रेचुलेशन। थैंक यू वेरी मच साईं। हे तव्हांजे लाइ गिफ्ट खणी आयो आहियां। पिज़्ज़ा हेठि बि हेठि हेठि हा हेठि 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 रखो। हेठि हा हा हेठि पिज़्ज़ा बि मेरिट अथव, मेरिट बाकर खणी आयो। मेरिट आहे हा मेरिट आहे। अंबनि जा खोखा बि खणी आयो त मां 3-4 न कजो। न न न न हा न कंदुमि। सवाल जवाब बिस्मिल्लाह शुरू कजनि। बिस्मिल्लाह रहमान अल्लाह साईं मदद। सवाल जवाब शुरू कजनि। Why not? बिस्मिल्लाह रहमान। ओबासी छो ॾींदा आहियूं असां ईअं बात पाणे। ओबासी तकबर वॾाई गुरूर जे करे ॾींदा आहियूं। इन जे करे तकबर वॾाई गुरूर जे करे। गुरूर जे करे ॾींदा आहियूं। एम राइट जे हिसाब नो इहो त आख़िर में ॿुधाईंदुसि तव्हां राइट आहियो न। अल्लाह साईं हौसलो ॾिजाए। हिकु औरत जेकॾहिं तव्हांजी ॾींहं में 3 दफ़ा बेइज़ती करे, साल में घणा दफ़ा थींदी बेइज़ती उहा तव्हांजी? प्लीज़ अगेन क्वेश्चन। हिकिड़ी औरत आहे रोज़ तव्हांजी बेइज़ती थी करे ॾींहं में 3 दफ़ा, आहे ॾींहुं माना अचण वञण में, उहा बेइज़ती तव्हांजी जेका 3 दफ़ा रोज़ थी थिए त साल में घणा दफ़ा थींदी? मैथमेटिक्स जो ई सुवालु आहे। प्लीज़ once again last question is the again। सैंडल आहे माई तव्हांखे ॾींहं में 3 दफ़ा कुटे थी, कॾहिं निरण में थी हणे, कॾहिं ठोड़ में थी हणे, कॾहिं पुठी में थी हणे, ॾींहं में 3 दफ़ा तव्हांखे हिकिड़ी औरत बेइज़ती थी करे त साल में उहा बेइज़ती तव्हांजी घणा दफ़ा थींदी? मां घर छॾे हलियो वेंदो। इन बेइज़तीअ खां बहितर आहे त घर छॾे हलियो वञा। उहा बहितर आहे न सही ॻाल्हि। सही आहे। अलाह साईं मदद कजे। ॿारु सुतो पियो आहे, हीउ तव्हांजो IQ टेस्ट आहे, ठीकु आहे, तव्हांजो दिमाग़ त चेक था कयूं असां। ॿारु सुतो पियो आहे, तव्हां बि हुन कमरे में सुता पिया आहियो, अचानक ॿारु रड़ियूं करे उथे थो, रोए थो, एतिरो थो रोए जो तव्हांजे साम्हूं 3 ऑप्शन आहिनि। ऑप्शन नंबर 1 त तव्हां उनखे दड़का ॾींदव, ऑप्शन नंबर 2 या घर मां कढी छॾींदव, या ऑप्शन नंबर 3 उलुलुलुलुलु ईअं कंदोसि। ऑप्शन नंबर 3 ईअं कंदो। ईअं कंदोसि। हा गुड। घर में ओचितो नांग दाख़िल थियो आहे। स्नेक स्नेक वीडियो ठाहींदा? हाणे ठाहिण शुरू कयूं। ठीकु आहे। घर में नांग दाख़िल थियो आहे, या पाण खे बचाए सघो था या ज़ाल खे बचाए सघो था, कंहिंखे बचाईंदो? पाण खे बचाईंदो। गुड। पाण खे बचाईंदो। हिकिड़ो सुवालु आहे तव्हांजो IQ। हे जेके बि सुवाल तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे, तव्हांजो IQ चेक थो थिए। ज़ाल तव्हां सां गॾु हुजे, तव्हांखे ॻाल्हाइणो कुझु बि न हुजे, सॼी राति ज़ाल खे ई ॿुधणो हुजे, इहो क़बूल आहे? या ऑप्शन नंबर B नांग हुजे जंहिंसां तव्हांखे सुम्हणो हुजे, छा कंदो? बी नांग सां सुम्हणो हूंदो। ज़ाल खे न ॿुधंदो? बी मरी वेंदा। बी तव्हांखे जेकॾहिं गुस्सो ॾियणो हुजे, जी तव्हांखे गुस्सो ॾियाराइणो आहे त कीअं गुस्सो ईंदो? ऑप्शन नंबर A तव्हांखे चमाट वाहे कढिजे, ऑप्शन नंबर B तव्हांखे पोयां ईअं भाऊ छिरक भराइजे, या ऑप्शन नंबर D होटल ते मानी कराए बिल तव्हां खां भराइजे। मां कंफ्यूज़ थी वियो आहियां न, तव्हां सां वेठो आहियां न, सची पुछो न त पघर लाइन चढ़नि था। ॿीहर चओ, ॿीहर ॿुधायो। तव्हांखे जेकॾहिं गुस्सो ॾियाराइणो हुजे त कीअं गुस्सो तव्हांखे ईंदो? ऑप्शन नंबर A
चमाट वाहे कढिजे। ऑप्शन नंबर बी पोयां बि हाउ करे छिरक भराइजे, या ऑप्शन नंबर डी कंहिं होटल ते विहारे मानी कराए बिल तव्हां खां भराइजे। होटल ते बिल भराइण ते मूंखां जेको बिल भराईंदो न उन ते कावड़ उन ते गुस्सो ईंदो, कावड़ ईंदी। ऑप्शन नंबर 3 इन ते गुस्सो ईंदो, इन ताईं गुस्सो ईंदो, इन ते गुस्सो ईंदो। चमाट ते गुस्सो न न अचे। न चमाट आहे त ॻाल्हि त को ख़तमु थी वई नी, हुन ते त माना उन ते गुस्सो न ईंदो। न मूंखे मुंहिंजा अहिड़ा फ्रेंड्स बि न आहिनि जेको मूंखे ईअं कर। केपीके छाजो शॉर्ट फॉर्म आहे? खणणु पंहिंजे खान खे। खणणु पंहिंजे खान खे? हा, खणणु पंहिंजूं ॿ जूं पेटियूं, खण तूं पिज़ा, खण तूं बकर कानी, खण पंहिंजे खान खे। खण तूं अंबनि जूं पेटियूं, खण तूं पिज़ा, हा खण तूं पंहिंजे खान खे। इहो केपीके आहे। जी। TMO ॿुधो अथव? TMO हा हाणे त TO आहे, पहिरियों TMO हूंदो। हा, ठीक। तव्हां इहो TMO जी छा आहे एब्रीविएशन? टोटल माल। टोटल माल हड़प। आउट। हा बसि माना हड़प थी वियो, आउट थी वियो नी साईं, थोरो त ग़लती थींदी आहे न। टोटल माल आउट थी। GHQ छाजो शॉर्ट फॉर्म आहे? GHQ GHQ गुलाम हैदर कादरी। गुलाम हैदर कादरी। जी, कॉन्ग्रेचुलेशन। थैंक यू वेरी मच। तव्हां माशाल्लाह तमामु ज़बरदस्त तरीक़े सां ऐं सुठे तरीक़े सां फेल थिया। मां त टोटल सही जवाब ॾिना न साईं, ॾिस ईअं न कयो। तव्हांखे वरी लिफ़ाफ़ो खणी आयो आहियां तव्हांजे लाइ, लिफ़ाफ़ो खणी आयो आहियां। ॾिसो मुंहिंजी ज़िंदगी जो मुस्तक़बिल जो ॾाढी महिनत कई आहे, सॼी राति महिनत कई आहे। मज़ाक बि न कयूं था। थैंक यू 4 अंब जूं पेटियूं भाई खाओ त पोइ ॾींदोमांव।